बुलड़ी शाकरी में कारो गुंगड़ो सिम नाले जी सफ़ाई ऐं खाटी न थियण ख़िलाफ़ हारी यूनियन जे सर ते रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध एग्रीकल्चर जनरल वर्कर यूनियन जे सर ते बुलड़ी शाकरीम जे हदनि मां निकिरंदड़ कारो गुंगड़ो सिम नाले जी सफ़ाई ऐं खाटी न थियण ख़िलाफ़ अलीपुर में रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली ऐं एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी लाल बख़्श लालण सठियो, शफ़ी मोहम्मद सोलंकी, सलीम मल्हा बचल सठियो ऐं ॿियनि कई। रैली खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त कारो गुंगड़ो सिम नाले जी सफ़ाई लाइ हर साल करोड़े रुपया जारी कया वञनि था, पर नाले जी खाटी नाहे कराई वई, जंहिंजे करे हर साल बरसातुनि दौरान इलाइक़े जा ॻोठ ऐं फसल ॿुॾी वञण जो ख़तरो बरक़रार रहे थो। हुननि चयो त कारो गुंगड़ो सिम नाले जी सफ़ाई न थियण करे हितां जा रहवासी सख़्त परेशान आहिनि। संदन ॻोठ ऐं हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची सघनि था। सिम नालो टुटण जो ख़तरो नज़र अची रहियो आहे। मुज़ाहिरनि मुतालबो कयो त नाले जी खाटी कराई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।